पाकिस्तानी औरत सीमा जखरानी ऐं संदसि बॉयफ्रेंड सचिन मीना जेल मां आज़ाद थियण खां पोइ पंहिंजी नई ज़िंदगी शुरू करण वारा आहिनि। 30 सालनि जी सीमा हैदर ऐं 25 सालनि जे सचिन मीना खे 24 जुलाई ते गिरफ़्तार कयो वियो हो। हाणे खेनि ज़मानत मिली वई आहे। सचिन ख़िलाफ़ गैर क़ानूनी हिंदुस्तान में दाख़िल थियल औरत खे पनाह ॾियण जो केस दाख़िल आहे। सीमा ऐं सचिन जो 2019 में ऑनलाइन गेम पबजीअ जे ज़रिए राब्तो थियो हो ऐं नेठि पाकिस्तानी औरत पंहिंजे चइनि ॿारनि सां मुल्क छॾे ग्रेटर नोएडा अची वई ऐं सचिन सां रहण लॻी। ॿिन्ही ख़िलाफ़ रबोपुरा पुलिस स्टेशन में केस दाख़िल कयो वियो हो। ॿिन्ही जी पहिरीं मुलाक़ात हलंदड़ साल मार्च में नेपाल में थी हुई, जिते ॿिन्ही शादी बि करे वरिती हुई। सीमा चवे थी त हाणे हू पाण खे हिंदुस्तानी समझे थी। संदसि सफ़र डिघो ऐं ॾुखियो हो ऐं हू ड्रिनल हुई। सीमा जखरानी मूजिबि हू सभ खां पहिरियां कराची खां दुबई वई, जिते हुन 11 कलाक इंतज़ार कयो ऐं निंड बि न कयाईं। पोइ नेपाल लाइ फ्लाइट वरिती। नेठि पोखरा रोड ते अचण खां अॻु सचिन सां मिली। इन खां पोइ हू पाकिस्तान वापसि हली वई ऐं सचिन हिंदुस्तान वापसि वियो। घर वापसि अची सीमा पंहिंजे मुड़ुस सां झेड़े जी दावा कई। सीमा हिकु प्लाट 12 लख रुपयनि में विकिरो कयो ऐं पंहिंजे चइनि ॿारनि लाइ नेपाल जी वीज़ा सां फ्लाइट टिकटुनि जो बंदोबस्तु कयो। मई में हू दुबई खां नेपाल पहुती ऐं हिमालयाई मुल्क जे सियाहती शहर पोखरा में कुझु वक़्तु गुज़ारियो। इन खां पोइ हू खटमंडो खां दिल्ली लाइ बस ज़रिए 13 मई ते ॿारनि समेत ग्रेटर नोएडा पहुती। नोएडा पहुचण ते सचिन किराए जो घर ॾिसी संदसि रिहाइश जो बंदोबस्तु कयो। 4 जुलाई ते गिरफ़्तार थियण सां ई ॿिन्हीअ जी प्रेम कहाणी पुॼाणी ते पहुती। सीमा ते गैर क़ानूनी तौरु हिंदुस्तान में दाख़िल थियण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे ऐं सचिन ते गैर क़ानूनी दाख़िल थियल औरत खे पनाह ॾियण जो केस दाख़िल आहे। सीमा खे छंछर ॾींहुं ज़मानत मिली ऐं हाणे हू काग़ज़ी कार्रवाई में रुधल आहे त जीअं हू हमेशा हिंदुस्तान में रही सघे। उन्हें छोड़ चुकी थी मैं। अच्छा, छोड़ चुकी, तलाक दे चुका है वो तुम्हें? जी। कब दिया था तलाक? वो मुझे छोड़ के चले गए थे दूसरे कब? 2019 के, मतलब इनसे बात करते ही मैंने छोड़ दी। सचिन से कैसे प्यार हुआ? कहाँ मिले? पबजी में सर। पबजी में?